मेड़ भरसां बाईपास मालपीड़ी में मामूली गाल तां हथियारबंदन फायरिंग करे वापारी अब्दुल जब्बार गादी के कत्ल करे छडियो। जवाबदार जी फायरिंग सबब मालपीड़ी में भाज पइजी वई। पुलिस जवाबदार अब्दुल गनी गादी के गिरफ्तार करण जी दावा कई है। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुंची पोतीअ जे लाश के अस्पताल मुंतकिल करे छडियो। वाज़े रहे त मक़तूल ऐं जवाबदार पाण में सोट हुया। मटियारी क़ौमी शाहराह दुबई पेट्रोल पंप साम्हूं नामालूम गाड़ी की टक्कर में ॻोठ मेमणवासी पोरे फोत थी वियो। फोतीअ जी सुञाणप शहज़ादो मजीदाणो जे नाले सां थी। इलाइक़े वासियुनि पारां फोतीअ जे लाश के अस्पताल मुंतकिल कयो वियो। हिरिया सिटी ऐं आसपास के ॻोठनि में चौपाए माल मुख़्तलिफ़ बीमारी फैलजण सबब मालवननि खे लखें रुपयनि जो नुक़सान थियण लॻो। जॾहिं त लाइव स्टॉक खाते पारां को बि तहरीक नाहे वरितो वियो। ॻोठाणे सिकंदर कलोड़े लाल बख्श नाइक ऐं ॿियनि चयो त जानवरनि में लिम्पी बीमारी पखेड़जण सबब जानवर मरी रहिया आहिनि। बरसातुनि खां पोइ लिम्पी बीमारी वबा वारी सूरत इख्तियार करे छॾी आहे। लाइव स्टॉक खाते जा डॉक्टर सिंधु दरिया जे बचाव बंदनि ते रिलीफ कैंपुनि जो जवाज़ ॼाणाए जानवरनि खे वैक्सीन करण लाइ तयार नाहिनि। सिंधु दरिया में चार सबब नवाब वली के कच्चे वारे ॻोठ अंब चूणे जो वटां बचाव बंद के गारो पइजी वियो। केतिरा ई घर ऐं तयार फसल पाणी हेठि अची विया। जॾहिं त ॿोॾ मुतासिरनि जी मदद लाइ इंतिज़ामिया पारां के बि क़दम नाहिनि खयां विया। हुननि वस वारनि खां मुतालबो कयो त ॿोॾ जे पाणी मां कढी पके तरफ़ मुंतकिल कयो वञे।